हो अला दिल ती घुरे जानी को के रजिए के मरे हो मोती न परे हलिया दिल जे तारे में तो सा प्यार कया सजाया सेज यकिन जिए बाहू हार कया हलिया दिल जे तारे में तो सा प्यार कया सजाया सेज यकिन जिए बाहू हार कया हो तुझा जुल्फ चुमा चैन मिले हियण ठरे हो अला हियण ठरे जानी तो के रजिए केर मरे हो मोती न परे। मेहरान स्टूडेंट्स एसोसिएशन इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी इस्लामाबाद तरफा दारुल हुकूमत इस्लामाबाद में अज लतीफ डे मल्हायो पियो वञे। अॼोके ॾियारे ते हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई साईं खे भेटा पेश कई पई वञे। मुख्तलिफ तालीमी इदारनि समेत मकतब फिक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। अचो त वधीक हिते आयलनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त अॼोके हिन लतीफ ॾियारे जे हवाले सां छा था चवनि। लाहे सुख न सुता कदे ओसियड़ो आहे खाहोड़िन के पंथ जो अॼु इस्लामाबाद जी मेहरान बैनुल अक़वामी यूनिवर्सिटी में लतीफ डे मुनक़िद कयो वियो। शाह अब्दुल लतीफ जी याद में असां पंहिंजे लतीफ खे कॾहिं बि न आहे विसारियो। असां हमेशा सिंधी जिथे बि रहंदासीं पंहिंजे लतीफ खे प्रमोट कंदासीं, पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदासीं। थैंक यू। सिंध जे अज़ीम शाइर जेको शाह अब्दुल लतीफ भिटाई आहे उन्हनि जी यादगार में हिकु प्रोग्राम अरेंज कयो वियो आहे। इस्लामिक यूनिवर्सिटी जा शागिर्द इस्लामाबाद जी सॼी यूनिवर्सिटी मां शागिर्द हिते मौजूदु आहिनि ऐं असां ख़िराज तहसीन पेश कयूं था सिंध जे अज़ीम शाइर हिकु अज़ीम इंसान शाह अब्दुल लतीफ भिटाई खे। न सिर्फ़ शाह अब्दुल लतीफ भिटाई बल्कि सिंध जा ॿिया सॼा शाइर जेके सिंध जी सकाफ़त खे उजागर करनि था, सिंध हिकु अमन जो पैगाम ॾिए थी, उनखे पंहिंजी शाइरी जे ज़रिए उजागर करनि था। उन्हनि खे असां हिते ख़िराज तहसीन पेश करण लाइ मौजूदु आहियूं। लतीफ सरकार 1102 हिजरी का 1165 ताईं जे तरीक़े सां सिंध खे गायो आहे, सॼी दुनिया में अहिड़ो को जगह न आहे जेका सिंध सां मेयर कई वञे। अगर सिंध में असां ॾिसूं शयुनि खे त तव्हांखे हर हिकु जोग्राफी मिलंदी। सिंध में हर हिकु शइ जी जेका तव्हांखे जेका न मतिलबु सिंधु दरिया खे साईं लतीफ गायो आहे। सिंध में जेके समुंड में माण्हू कमु कंदा आहिनि उन्हनि जे लाइ लतीफ गायो आहे। लतीफ औरतुनि खे न छॾियो, लतीफ औरतुनि जे बारे में ॻाल्हायो आहे, सुर मारी जे बारे में, सुर शशि जे बारे में, सुर उमर डायडियात जे बारे में गायो आहे। लतीफ सरकार हिकु अहिड़ी शख्सियत आहे जिन जे लाइ असांजे लाइ कुझु लफ़्ज़ न आहिनि। हिन में जेके बि मसला ईंदा आहिनि उहे काउंसिल कैबिनेट हल कंदी आहे, उनखे पूरी भरपूर कोशिशि कंदी आहे त उहे हल कया वञनि। अहिड़ा प्रोग्राम बि काउंसिल कराईंदी आहे? बिल्कुलु काउंसिल कराईंदी आहे, कैबिनेट कराईंदी आहे, जंहिंमें 11 उहिदा हूंदा आहिनि, 12 हूंदा आहिनि। उहे पंहिंजे ख़र्च ते पंहिंजे जेको आहे सो जनरल बॉडी जे फंडिंग तां उतां जो प्रोग्राम लॻभॻि हिन प्रोग्राम में कहिड़ियुनि यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द आया? साईं हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जा जेको आहे शागिर्द आहिनि। क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि, इस्लामिक जा पंहिंजा शागिर्द आहिनि, नमल यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि, बेरिया यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि, एयर्ड यूनिवर्सिटी। ढीड़ी पवंदा टारी हैं जॾहिं ॻाढ़ा गुल लुमिया तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं। अल्लाह जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं हो अल्लाह जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं हर हर करे हुल्लो म्या तॾहिं मिलंदासीं। हे शायरी हुई जेकी शेख हयास जी। ऐं असांजो प्रोग्राम शाह अब्दुल लतीफ भिटाई जे नाले सां लतीफ डे जेको असां हर साल इनकाद कराईंदा आहियूं। असांजी वर्ची कैबिनेट मेहरान स्टूडेंट एसोसिएशन इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी साईं वारा अंदरि वेठा आहिनि। ऐं हिन वक़्तु असांजो जेको मेहरान स्टूडेंट एसोसिएशन इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो जेको मंशूर आहे
उहो इहो ई आहे त लतीफ़ सरकार जे जेको अमन भरियो पैगाम आहे उनखे पाकिस्तान जे कुंड कुड़छ में असां जीअं उनखे आम करे सघूं ऐं इन ई निस्बत में अॼु जो ई ॾींहुं ॾियारो हिते जेको आहे सो असां वटि इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी इस्लामाबाद में MSc जे तरफ़ खां मल्हायो पियो वञे। असां तमामु घणा मेराण जा थोराइता आहियूं। हे मेराण एसोसिएशन हे प्रोग्राम हर साल कंदी आहे जंहिंमें शाह ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे ऐं सिंध जो जेके हाईलाइटिंग इशू हूंदा आहिनि उन ते पैनल डिस्कशन बि थींदो आहे। जी मौजूदा सिंध में हिकिड़ो इशू हले थो कारोकारी जो, त उन ते असांजो हिकिड़ो पैनल डिस्कशन बि रखियलु आहे। उन ई शयुनि खे असां सिंध जे जेके ट्रेडिशन्स आहिनि उनखे कंटिन्यू रखंदे उन मेराण एसोसिएशन जेको सिंध जो कल्चर आहे उनखे प्रोमोट कंदे अहिड़ियूं एक्टिविटीज़ कंदी आहे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल महिमान असां वटि सॼी इस्लामाबाद में इवन सिंध खां घुराईंदा आहियूं। इस्लामाबाद में मौजूदु ॿियनि जेके बि कल्चरल एसोसिएशन्स आहिनि ॿियनि मुल्क सूबनि जूं ॿियनि इलाइक़नि जूं उन्हनि खे बि दावत हूंदी आहे। हिकु अमन भाईचारे ऐं मुहबत जो पैगाम ॾिनो वेंदो आहे। तो काफ़ी कुछ सिखण लाइ मिले थो। नवां नवां नौजवान जंहिंखे ख़बर न आहे या हिते ॿियूं सारियूं कम्यूनिटीज़ आहिनि, डाइवर्सिटी आहे, त उन्हनि खे बि ॼाणण जो मौक़ो मिले थो त लतीफ़ साईं जन केरु हुया, उन्हनि जी छा कंट्रीब्यूशन हुयूं, ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि असांखे असांजी सकाफ़त में कहिड़ा गुल पोखिया आहिनि। सो काबीना 2025-26 भी इहो स्टेप खयों, लतीफ़ डे मुनक़द करायो ऐं मां बतौर चेयरमैन मेराण स्टूडेंट एसोसिएशन समूरी सिंध खे इहा मुबारक थो पेश कयां त सिंध खां 1100 किलोमीटर परे भी असांजी सकाफ़त ऐं असांजी तहज़ीब महफ़ूज़ आहे। ऐं अव्हांखे इहा ख़ुशख़बरी थो ॾियां त अव्हांजी सकाफ़त अव्हांजी तहज़ीब अव्हांजे नौजवाननि जे महफ़ूज़ हथनि में मौजूदु आहे जंहिंखे कुझु को बि टोड़े नथो सघे। महिरबानी। सिंध जी सकाफ़त, सिंध ते जेके काहूं थियूं, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके हमला थिया, उन सॼे सिंध जे पस मंज़र में शाह साईं जी शाइरी उसरी ऐं निसरी आहे। तंहिंजे करे असांखे शाह जी शाइरी जॾहिं बि पढ़ूं था त ॼण नई थी लॻे, जॾहिं बि पढ़ूं था त को नओं पैगाम थो मिले, जॾहिं बि पढ़ूं था त का नई सम्झ थी खुले, को नओं दरवाज़ो थो खुले, कॾहिं दिलि जो दरवाज़ो त कॾहिं दिमाग़ जो दरवाज़ो। उन हवाले सां नौजवान यकीनन ही मेराण एसोसिएशन वारा नौजवान जस लाणनि जो हू इन तक़रीब हुननि ऑर्गनाइज़ कई आहे शाह लतीफ़ जे नाले सां ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां सुठो प्रोग्राम थियो। गॾ में गॾु मूंखे पंहिंजे ज़ाती हवाले सां बि काफ़ी इंस्पायरेशन थी। नौजवाननि जे जज़्बनि खे ॾिसी हुन खां माण्हू कुझु ॾिसे थो, घुराए थो। अॼु तव्हां ॾिसो दुनिया जे कुंड कुड़छ में जिते बि वञो तव्हांखे नज़र थो अचे फेमिनिज़म। लतीफ़ दुनिया जो उहो पहिरियों शाइर आहे जंहिं फेमिनिज़म जी ॻाल्हि कई। तव्हां अॼु बि लिटरेचर खणो, हलंदे हो त पुनुआ ॾे पहिरें पंधु कंदे आस, पेरनि पंधु छॾियो त गोॾनि भड़ घिसकंदी आस। इहा शाइरी तव्हांखे अॼु बि तव्हांखे पूरी दुनिया जे लिटरेचर में न मिलंदी, जिते औरत जे इश्क जी साराह कई आहे लतीफ़। अहिड़े तरीक़े सां असांखे हिन नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई करणी पवंदी, असांखे हिन नौजवाननि जे पोयां बीहणो पवंदो। अॼोके हिन तक़रीब में फनकारनि बि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो आहे। मुख़्तलिफ़ सिंधी गीत ॻाए शागिर्दनि खे झूमर ते मजबूर करे छॾियो आहे। शागिर्दनि ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼोके हिन ॾिहाड़े ते सिंधी वेस वॻा पाए जंहिंमें अजरक टोपी पारे तक़रीब में पहुता आहियूं, जंहिंसां असांजे सिंध जी सकाफ़त उजागर थिए थी। अॼोकी हिन तक़रीब खे दारुल हुकूमत में मुनक़िद करे फ़ख्र महसूस कनि था। मंज़ूर चांडू, WTN, इस्लामाबाद।